मंज़र कोयटा में पश्तून सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते जश्न जा आहिनि। कोयटा शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ियूं तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। हिन ॾींहं जे मौक़े ते माण्हुनि खे रिवायती कपिड़ा पहिरियल हुआ, जॾहिं त माण्हू रिवायती पश्तून रक़्स मां पिणु लुत्फ़अंदोज़ थींदा रहिया। तक़रीब में उहे सभई शयूं पिणु ॾेखारियूं वयूं जेके क़दीम वक़्त खां पश्तून क़बीलनि तरफ़ां इस्तेमालु कयूं वयूं आहिनि। इहे रिवायती शयूं माण्हुनि जे तवजो जो मर्कज़ बणियूं रहियूं। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु नौजवान नस्ल खे पश्तून सक़ाफ़त खां वाक़िफ़ कराइणु आहे। कोयटा वांगुरु बलोचिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में पिणु पश्तून सक़ाफ़ती ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। इब्राहिम बहराणी, जेकब न्यूज़, कोयटा।